असी अलस्त मलस्त फ़क़ीर आहियूं, ॾिसंदा हथ जी लकीर आहियूं। अल्लाह यो वेठो थी इन वटि तूं वञी पहुच, तुझा बेड़ा पारन। मां घर री भाॼी वठी ॼणी आहे। असी बाबा साईं सलाम वालेकुम। बाबा साईं वालेकुम सलाम बचा। साईं मुझो नालो बस मां समझा तो पुट तुझी मजबूरी। तुझो नालो सजाद है? हां जी बिल्कुल बिल्कुल। नौकरी जो मसलो अथई, नौकरी नथी मिले। हां जी बिल्कुल इन जे ताने में आयो। बिल्कुल मूंसा ॾाढो मसलो आहे। बेरोजगार वेठो यकीन कयो, पैसो पाई ना, नौकरी का नथी मिले। मां जो तारे वया तारे नालो ॿुधी करायो बाबा साईं। ऑफिसरन जा चक्कर खाई खाई थकजी पियो। ओए ओए साईं, ये सुन वडा सुन यार लेकर खजो आवे मत अपना यत में खाली आइन। अरे पपन छाते परेशान आ? केड़ा सूरत पुछे यार, ॾाढो परेशान आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे। रोज़गार ना आहे, बेरोज़गार लॻो पियो आहे। घर जो टिमजणो ख़त्म नथो थिए। जेको दोस्त सजण साथी कयां थो उहो निभागो दुश्मन थो निकिरे। गॾु खाई पी करे नांग वांगुरु ॾंगिन था। छा कयां, काॾे अरे वञां? तोसां वॾी मजबूरी आहे, वॾियूं परेशानियूं ॿुधायूं थी। तुंहिंजूं परेशानियूं मिंट ख़त्म थी वेंदियूं। असांजे ॻोठ में फ़क़ीर आहे, उन वटि पहुचे न बेड़ा पार। अहिड़ो फ़क़ीर में करामत आहे, जुतियुनि खे अगरि हिन पढ़ाई कई अथई उहे जुतियूं सोन थी वियूं। न बाबा तूं हल न फ़क़ीर ते बेड़ा ई यार, पार। पोइ मूंखे वठी हल ॻोठ। बस तोसां भलाई कयूं था, परेशान आहे। हल मां हल, फ़क़ीर हल, सां मिलां अच। हाणे ॻाल्हि ॿुध पप्पा न, ओ इहो साम्हूं ॾिसे न फ़क़ीर, हा इहो वेठो थी इन वटि तूं वञी पहुच, तुझा बेड़ा पारन। मां घर री भाॼी वठी ॼणी आहे, मां हलाए थो। सही आहे? भला ख़ुशि रख दे। अल्लाह फ़क़ीर बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बचा। फकीर का थोरो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। असी अलस्त मलस्त फ़क़ीर आहियूं, ॾिसंदा हथ जी लकीर आहियूं। छा ॻाल्हि आहे बचा? फ़क़ीर साईं ॾाढो परेशान आया, घर में टिमजण खत्म नथो थे। न औलाद थी चवण वठे, न को बार बच्चो चवण तो वठे, न रोजगार आ। बस ॾाढो परेशान आ। समझा तो पुट, तुझा दोस्त भी काफी तुझे खिलाफ आहिनि। हां साईं बिल्कुल सचो आहे। हथ दे बाबा, सॼो हथ दे। असी अलस्त मलस्त फ़क़ीर आहियूं, ॾिसंदा हथ जी लकीर आहियूं। साफ़ नज़र तो अचे पुट, तुझे पोयां वरी गेट पेला। साल भी तुझा दोस्त सचो आहे बाबा। वॾे में वॾो तुझो दुश्मन शमशाद न लिया। अल्लाह जो भी दिगड़ो लगे पाओ। ओ ये थी बाबा, इहो थी बाबा। बटे ॿिया भी तुझा मुखालिफ आहिनि जेके इर्द गिर्द मूंखे नज़र था अचनि। पर को मसलो कोन्हे, तुझा सॼा मसला हल थी वेंदा। को मसलो न आहे पुट। वञ वञी पंहिंजे घर जी मिटी खणी आ, सब मसला तुझा हल। हट बाबा हट हट जी ॾिसंदा हथ जी लकीर आहियूं। ज़ोर ॾियो लूसी, बाक़ी तव्हां छा जी पगार था वठो? अहमद कयो हक। अल्लाह हक बाबा बिस्मिल्लाह बाबा। अची बाबा मैं मिट्टी बाबा अच्छा सदो कर सजो असी अलस्त मलस्त फ़क़ीर आहियूं, ॾिसंदा हथ जी लकीर आहियूं। बेटा हिन मिट्टीअ मां साफ़ नज़र अचे थो त तुंहिंजो जेको वॾो पुटु आहे तोसां सही नाहे। ऐं जेका तुंहिंजी घरवारी आहे उन जो कंहिं पाड़े वारे सां चकर आहे। छो जो असां अलस्त मलस्त फ़क़ीर आहियूं। तुंहिंजी ॿेड़ी बुॾल आहे, हिन मिट्टीअ मौजूद तुंहिंजी क़िस्मत चमकण वारी नाहे। बेटा वञ पहिरियों पंहिंजे घर जो माहौल सॼो कर, पोइ फ़क़ीर वटि अच। सच रहे इहो कीअं ख़बर पए मिट्टीअ में तूं? बाबा मां मिट्टी ॾिसी सम्झी वेंदो आहे। जंहिं घर जी मिट्टी हूंदी आहे न उन घर जा सॼा प्रकार मुंहिंजी अखियुनि में ईंदा आहिनि। हा 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 ॻाल्हि ईअं आहे फ़क़ीर साईं, मुंहिंजो घर मां अॻिते आयो, विच में तुंहिंजो घर अची वियो, तुंहिंजे घर जी मिट्टी न खणी आयो। ए भाई मेरे घर मिट्टी खणी आया, मैं घर पके था आता है। वेजो वेजो ना बाबा सरियां ये बदल दुश्मन का निकला बिल्कुल सच्चा है।